ये खनी चइजे त खुद खुदा मेज़बान आ, अॼु मोहम्मद उन जो मेहमान आ। हाय हाय बिल्कुल मां मेराज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्ज़ो त 1,24,000 दुनिया जे तख़्ते ते पैगंबर ज़ाहिर थिया, बिल्कुल मुंहिंजा साईं। पर हर कंहिंखे अल्लाह पाक जो इहो ऐलान हुयो जी त हिकिड़ी मूं पाक अहिड़ी कुदसी कुर्सी रखी आ जी जी जंहिं ते अव्हां मां हिकिड़ो पैगंबर हिन कुर्सी ते तशरीफ़ फरमा थींदा। हाँ। पोइ हर कंहिं नबी खे त इंतज़ार हुयो, हाँ, पर कंहिंजो आड़ाह ते पियो मेराज थी, वाह कंहिंजो काती जे हेठि मेराज पियो थिए, सुभान अल्लाह। त कंहिंजो मूसा कलीमुल्लाह जहिड़े जो वरी तूर सिना ते पियो थिए, वाह 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 हज़रत अयूब अलैहिस्सलाम जो पंहिंजी बीमारी ऐं सब्र में पियो थिए, सुभान अल्लाह। ऐं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जहिड़े जो वरी खूह में पियो थिए। वाह अली गुल खान पर उहा कुदसी कुर्सी उहा महफूज़ रही जो हुन जो मालिक अञा को और हो। सुभान अल्लाह सुभान जॾहिं लौलाक जो मालिक सरवर कायनात हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे तख़्ते ते तशरीफ़ फरमा था, जी मुंहिंजा साईं। त हीअ 27 रजब सूमर जी राति सुभान अल्लाह अल्लाह पाक जिब्राइल खे हुकुम कयो, ए जिब्राइल अॼु मूं जे ही 7 तबक जेके आसमान जा आहिनि जी। से नूर सां बरसाए छॾियो, सुभान ऐं अल्लाह। जेके रुकूअ में मलाइक आहिनि, जेके सजदे में आहिनि, अॼु सुभान। उन्हनि खे इहो पैगाम वञी ॾे त अॼु रुकू ऐं सजदा खणी मुंहिंजो हबीब मुस्तफ़ा वाह। मूं रब पाक सां ला मकान ते वाह। मुलाक़ाती थो अचे, उन जे आजा इस्तक़बाल लाइ अवां राहूं सोए ऐं बीही रहो। जी। जॾहिं जिब्रील इहो पैगाम रसायो, अल्लाह जो हुकुम थियो, ए जिब्रील अॼु रुज़वान जन्नत जे मालिक खे वञी चओ त अॼु जन्नत जा दरवाज़ा खोले हाय हाय। ऐं जन्नत खे सिंगारे, हूरन ऐं गिलमान खे सिंगारे, जो मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा अॼु मिराज अची। सुभान अरे अल्लाह, वाह। सुभान अल्लाह, वाह। अल्लाह पाक जिब्रील खे हुकुम कयो, ए जिब्रील जी। हाणे वञ, हाँ। थोरो टाइम आहे, पोइ राति आहे, पर बेश्त में 40,000 घोड़ा थई, सुभान अल्लाह। 40,000 मां अॼु हिकु घोड़ो ठाहे तैयार करे मुंहिंजे हबीब मुस्तफ़ा जी ख़िदमत में पेश कर, जो उन घोड़े ते सवार थी अचे। पर जिब्रील घोड़ो उहो काहे जाए जंहिंजे सीने ते मोहम्मद करीम जो इश्क जो ॾीओ ॿरंदो हुजे। सुभान अल्लाह। जॾहिं जिब्रील बिश्त में पहुतो, 40,000 घोड़ा हुआ, उन 40,000 जे नरार ते पाक मोहम्मद करीम जो इस्म लिखियलु मोहम्मद रसूलुल्लाह। जॾहिं जिब्रील खे घोड़नि ॾिठो त अल्लाह जो हुकुम जिब्रील जे कननि ते घोड़नि जे कननि ते पहुतल हो त ए घोड़ा, अवां मां हिकिड़ो ॾींहुं उहो थींदो जो अवां मझां हिकिड़े घोड़े ते मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा हज़रत मोहम्मद करीम सवार थी मूं रब पाक सां अज़ीम ते मुलाक़ाती थींदो, पर थींदो हिकिड़े घोड़े ते सवार। जॾहिं घोड़नि जिब्राइल अलैहिस्सलाम खे ॾिठो, हुननि खे पक थी त असां अॼु मोहम्मद करीम जेका मिराज जी मुलाक़ात जो ॾींहुं आहे, तॾहिं असांजे बिश्त में जिब्रील काए आयो आहे। हुननि खे यकीन हो त असांजी वाग जिब्रील वठी मोहम्मद जे हथ में करे सुभान ॾींदो। अल्लाह सुभान अल्लाह। जॾहिं जिब्रील खे ॾिठो, हर को घोड़ो ताज़ो मतारो थियो, हिणके पियो, धदका पियो ॾे, पर जिब्रील घुमंदो पियो अचे, छो जो अल्लाह जो हुकुम हो त उहो घोड़ो आणी जंहिंजे सीने ते इश्क जो ॾियो मुस्तफ़ा जो वाह ॿरंदो साईं, हुजे। सुभान अल्लाह। अचे त हिकिड़ो घोड़ो कुंड में आहे, जन्नत में रोई रहियो आहे, सुभान उथण खां बेहाल आहे। महबूब मुस्तफ़ा जो कासिद हज़रत जिब्रील उन घोड़े सां से मुखातिब थियो। वाह साईं वाह, वाह अली गुल खान वाह। अर्ज़ो त ए जिब्राइल तकड़ो थी ताजील, जेके इलाही थियो अमर बिश्ती बोराक काहे मज कलाक, अॼु फार करे आ सरवर महबूबन सां मिले, रब्बी रहमत हाय हाय। हले थे खुशना की शिकर, बुद्धि हाकी माण्हू हुकुम से मलाक थियो महकुम, पंहिंजा सोए पर उन महिल उॾामी तो साथ मज सलामी, सुभान बिश्त जे मज बाज़र पर उते असब ॾिठे नूरी नसब, वतन वी होड़ा कयो वलर, पसण जनी खे पियो सभु को सुम्हियो ऐं निवियो, हीअं चौधारी ॾियनि पिया चकर, पर से हिकिड़ो घोड़ो ॾुखनि कयो ॾोड़ो, लिंगनि में हो लागर लुड़क लाड़े ॻोढ़ा ॾाड़े, बाफ़ न कढे पियो ॿाहिरि, सुभान वही अल्लाह। वठी घुमाए पर मथे पुठी, हीअं मटण लॻुसि मर, ए घोड़ा वरिती कहिड़ा विछोड़ा, अॼु ज़ाहिर कर ज़िक्र सुभान गसन मथे गाह, एॾा कया अल्लाह, तॾहिं बि तूं पइजी वियो आहीं तर। सुभान अल्लाह। बिजती हवाऊं उस्ताद मंठा साईं, बिजती हवाऊं बिजती खाधा सुभान बिजती छाऊं, पोइ बि घोड़ा तूं उथण खां बेहाल थी वई, तोखे आहे छा थियो? हाय हाय। जिब्रील घोड़े खे जवाब, घोड़ो जिब्रील खे जवाब थो ॾे। अर्ज़ो त सही, रोई घोड़े मुहड़ो मोड़े उते ॾिनी ओछिंगर, ए ॿुध मां अदा अहमद जाम जो इस्म, जंहिं जलाए जिस्म मुंहिंजो इश्क ओसाटो आहे अंदर, गुणाए तंहिंजूं ॻाल्हियूं चङियूं ॿुधी चालियूं, हाणे त फरहत फिटी थो आहे फ़िक्र, चकमक जो छिके त ॿगुण दिलड़ी वियो आहे बखे, साईं अहिड़ो आहे इश्क अहमद जंहिंमें असर, कुर्ब मझा कुमरियूं झूला पायो झुमरियूं, रुॻो लातो पे झगमगी झुंगर, ए जिब्राइल अॼु कर को एहसान, तो ही दरबान मुहम्मदी दर, झूलो तो झुलायो पीढ़े में तो पायो, लाती हालायो जो कई कुमकुम या हबीबी कमा। सुभान अल्लाह। जिब्रील खे पक थी, घोड़े खे पक थी, जब वरंदो त मुंहिंजो हितो वरंदो, तो रसूल जो जिंदो लोॾियो आहे, तो मोहम्मद मुस्तफ़ा कायनात जे मालिक जो दरबान आहीं, ए घोड़ा तोखा का भलाए पुॼे त मुंहिंजे बारे का सोचजांइ। अल्लाह जो हुकुम थियो, ए जिब्रील इन घोड़े खे मुबारक ॾे जे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो सॼी
जमार सीने में इश्क सामान हाय 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 जे इश्क सा जो जिब्रील जवाब थो जी साईं कुर्ब में झाकुमरू झूला पाए झुमरू झगड़ मग लातों पे झुंगर जाने तू कर को एहसान तो मोहम्मदी दरबार दर पर तो झूले में झुलायो पींघे में पायो लाती हालायो के कुम कुम या हबीबी कमर से पो वही वंदी इहाते उपदी कद जका महबूबन सा मिलंदी तंजा त विंदा गमल ही गुंदर पर घणे घाटे साईं सटे अद थी विंदे अनछर ए घोड़ा थी त्यार सरदार थी निसार वरी एड़ो वार तोखे बुढ़ड़ा न मिलंदो बीहर खबर खासी सुकल सासी उन्हें बुधी उदासी से एकदम के हिण कर करे सुस्ती छडे सुस्ती मग करे मस्ती चालाकी करे चुस्ती पो उथ नरान थी नर सोना संज मलक विदस मंज हलण जंजो हंज पो थी कुंज खां कसर कतल घोड़ो काहे करीमला थियो हुजूर में हाजिर हाने हलो हबीब तन जा तबीब नेमत नसीब यतिया पोयन ला पधर उम्मत अमाजी मोमिन मेराजी या अल्लाह जी आज नियत ते नजर पर भला जंजा भाग से सुता इस जाग साईं वरना साही वाग त कई फलक मथे फर फर वाह अली गुल खान वाह रसूल पाक घोड़े ते सवार थे वाग के संभायो आ तो ने 40,000 घोड़न का तारो मतारो ही घोड़ो सुभान अल्लाह वाह सही वाह असो तो वरना साही वाग भला जंजा भाग से सुता इस जाग त फलक मथे कई फर फर उन्हें मल उडानो सुनो सवार जे के सिबानो से अश्क जो ओलानो पो त बोराक थी वो बहर उन्हें मल रफ रफ रियो चारियों सब चढ़ो से उते वनी अड़ो जिते जी हुंगर जानब पहुता उन्हें जा जिथे डाई न कीड़ा वनी थानी का उते था जिथे अतहयात अतहर सुभान अल्लाह इल्म मालिक के मालूम समझी सालम चा सन्ना गा इंदे शायर ए बिरोही बातूनी बात के नबी नूरी नात के लिखल इन्हें लुगात के छा तू आसी गाइदे उमर याद के को याद कर सदा मोहम्मद अमीर के सुभान अल्लाह।